بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. اللهم ارزقني الإخلاص في القول والعمل. هي تأملات قرآنية 21 नंबर تأملات قرآنية 21 नंबर दर्स जेको असांजो थोरो सुबुह सां हूंदो आहे त इंसान कुझु अल्लाह जे कलाम मां पंहिंजो ईमान वधाए। जो अल्लाह साईं क़ुर में सूरत अल-मुमिनून में चए थो अफला यतदब्बरून अल-क़ौल, चाहे मुंहिंजो जेको कलाम आहे इन खे ॾिसनि कोन था, इन खे सोचनि कोन था। ऐं जिथे किथे तव्हां ख़बर आहे त क़ुर में ॿी जॻह ते चए थो अल-मुमिनून, ॿी जॻह ते चए थो सूरत मुहम्मद में अफला यतदब्बरून अल-क़ुरआन, 24 नंबर आयत क़ुर जे। त असांखे अल्लाह ताला जिथे किथे हुकुम करे थो क़ुर जी तदब्बुर कयो, क़ुर खे पढ़ो, क़ुर खे सम्झो। इहा आहे इंसान जी सआदत, इहा आहे इंसान जी हिकिड़ी इंशराह सदर। तो अल्लाह ताला असांखे जंहिं इहो हुकुम करे थो त असीं कॾहिं पंहिंजे कलाम अल्लाह खे थोरो टाइम ॾियणो खपे, थोरो उनखे टाइम ॾेई ऐं पढ़ूं दिलि सां, त असांखे इंशा अल्लाह इन शइ में तमामु घणो फ़ाइदो थी वेंदो दुनिया ऐं आख़िरत में। तो अॼु हिकिड़ी असांजे अॻियां आयत आहे, इहा आहे माज़रत, इहा आहे 125 आयत सूरत अल-अनआम। सूरत अल-अनआम में 25 नंबर आयत। अल्लाह ताला सूरत अल-अनआम में 125 आयत में 24 खां शुरू अल्लाह ताला चए थो फमन युरिदिल्लाहु अन यहदियहु यशरह सदरहु लिल-इस्लाम वमन युरिद अन युदिल्लहु यजअल सदरहु ضيقا حرجا كأنما يصعد في السماء كذلك يجعل الله الرجس على الذين ला युमिनून। थोरो तर्जुमो करे ॿुधायूं त अल्लाह ताला चए थो त फमन युरिदिल्लाहु अन यहदियहु, जेको जंहिंखे अल्लाह ताला चाहींदो त उनखे हिदायत ॾींदो। यशरह सदरहु लिल इस्लाम, इस्लाम हुन जे दिलि में जेको प्यारो थी वेंदो, हुन जे दिलि में सवलो थी वेंदो ऐं हर शइ हर फ़ाइदो इस्लाम में ॾिसंदो ऐं हुन दिलि ख़ुशि थींदी इस्लाम में। वमन युरिद अन युदिल्लहु, ऐं जंहिंखे अल्लाह ताला नथो चाहे ऐं हुनखे हिदायत नथी मिले, ऐं युदिल्लहु यजअल सदरहु ضيقا, यजअल सदरहु, हुन सीने में सभु शइ जो तूं ॻाल्हियूं ॿुधाईंदे त ख़ुशि थींदो हुनखे, पर इस्लाम जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदे हुन जो सीनो हिकिड़ो सफ़ा परेशान थी वेंदो, सोढ़ो थी वेंदो। एॾो यजअल सदरहु ضيقا यानी सोढ़ो थींदो वेंदो हुन जो सीनो। त अल्लाह ताला मिसाल थो ॾिए ضيقا حرجا, ईअं ॼण को साह ई कोन थो खणी सघे जे दीन जूं ॻाल्हियूं थींदियूं। कअन्नमा यस्सअदु फि السमाء, ॼण की को आसमान ॾे वञे बि थो, त आसमान ॾे को बि माण्हू मथे थो वञे त कअन्नमा यस्सअदु फि السमाء कज़ालिक यजअलु अल्लाहु الرجس। अल्लाह ताला चए थो ईअं हू आहिनि जेके अल्लाह रसूल खे नथा चाहिनि, अल्लाह रसूल दीन खे नथा चाहिनि, त इहे इन्हनि जा अंदरि जेके आहिनि पलीत आहिनि। कज़ालिक यजअलु अल्लाहु الرجس على الذين ला युमिनून, छो जो हुननि खे ईमान दिलि में आहे कोन, दिलि सां मोहबत आहे नि कान, दिलि में हिननि जी दीन जी का दिलचस्पी न आहे। सिर्फ़ु इहो इन जे करे छो जो हुननि जो ईमान घटि आहे, अल्लाह रसूल खे मञनि कोन था, अल्लाह रसूल जी ॻाल्हियूं हुननि खे नंढे इलाइक़ूं पंहिंजे पाण खे ठाहिनि ई कोन। सभु शइ गाना ॿुधाईंदा आहिनि त उथी नचंदा ऐं हू ॾाढो हल्का थी वेंदा, पर जे क़ुर ॿुधंदा या मौलवी ॿुधंदा न त पोइ हू ईअं वेंदा ॼण की टांडनि ते वेठा आहिनि, ॿिया थड़कंदा पिया, चवंदा त बसि हितां निकिरूं। छो हुननि जा शैतान हुननि जी सॼी जान में अंदरि वेही रहिया आहिनि, हुननि जे दिलनि में वेही रहिया आहिनि अंदरि। हाणे इन्हनि खे जेॾीमहिल बि अल्लाह रसूल जी ॻाल्हि ईंदी त उन्हनि खे ॻाल्हि वणंदी कान, चवंदा यार छॾ बसि असीं ॿी का कचहरी कयूं था, बाक़ी सॼी दुनिया जी तूं कचहरी गिला कूड़ बदूड़ भली कर ठठोल, बाक़ी दीन जी ॻाल्हि कंदे हुननि खे परेशानी वठी वेंदी। छाजे लाइ ऐं कीअं? वरी इन में हिकिड़ो असां कहिड़ो तअम्मुल आयत था कयूं जिथे अल्लाह साईं चए थो कअन्नमा यस्सअदु फि السमाء यजअल सदरहु ضيقا حرجا, यानी सीनो सोढ़ो थो थिए ऐं हुनखे यानी जीअं न सफ़ा साह न खणी सघंदो, ईअं इहा आयत जेकी आहे मिसाल थी ॾिए। हाणे असीं इहो ॾिसूं त इहो छाजे लाइ अल्लाह ताला क़ुर में अल्लाह जी मर्ज़ी जेको चए, पर हिकिड़ो मौजिज़ो इन जो असां उन जो थोरो तफ़सीर कयूं। ऐं उलमा जेके पढ़नि था जूलॉजिया ऐं आसमान, उन्हनि जा जेके हींअर हिन टाइम में 14वीं सदी में जेके हुननि मौजिज़ा खोलिया क़ुर जा, हाणे उन्हनि खां ॾिसूं त हीअ कहिड़ी मालूमात असांखे ॿुधाइनि था।
हिते उलमा जुलूजिया चवनि था त इंसानु हिते दुनिया में जे ज़मीन ते रहे थो त उन जो साह जेको आहे बिल्कुलु सहूलियत सां साह खणी सघे थो। ऐं जीअं कंहिं जबल ते मथे चढ़ंदो जे 5000 फुट ते चढ़ंदो त पोइ उन जो ओॾीमहिल सीने में इनकिमाश थींदो, यानी इनकिमाश यानी सीनो हुन जो जेतिरो आहे न उन खां वेकिरो थियणु खपे। थोरो साह जेको खणंदो उते ऑक्सीजन जीअं मथे वेंदे तीअं ऑक्सीजन घटि थींदी। ऑक्सीजन जेको असीं साह खणूं था असांजी जान खे खपे थी, इहा हेठि जीअं ज़मीन हूंदी पूरे बराबरि समुंड जे त उहा बिल्कुलु साह इंसानु सहूलियत सां खणंदो। जीअं मथे वेंदो त उहा घटि थींदी वेंदी। त हीअ चवंदा त 5000 जेके फुट आहिनि एसि ताईं इंसानु वञे थो त पोइ बिल्कुलु इंसानु नॉर्मल आहे। पर 10,000 खां पोइ हिन जे जेके 10,000 ते पहुचे थो त पोइ हिन जी जान सॼी मटिजे थी ऐं सीनो हुन जो वेकिरो थियणु खपंदो ऐं ॾिसंदो त हू साह ॾाढो ॾुखियो थो खणे ऐं उन टाइम हिन जी जेकी ऑक्सीजन जेकी साह खणे थो उहा घटि थींदी वेंदी। साह घटि थियण खां इहो ऐं जान हिन जी सफ़ा मटिजंदी वेंदी ऐं इन में यानी 10,000 खां 16,000 ताईं पोइ हिन जी जेकी जान आहे न उहा सफ़ा मटिजंदी वेंदी। उलमा चवनि था त 16,000 खां पोइ हिन जे इंसान में ऑक्सीजन जान सीने में घटि थींदी वेंदी, यानी साह ॾुखियो खणंदो। 16,000 में हिन जा जेके फिफड़ आहिनि उहे सफ़ा वेकिरा थींदा ऐं सफ़ा साह ॾुखियो खणंदो। इहो जेको हेठां माण्हू आयो आहे जबल ते चढ़ंदो 16,000 ते, तंहिंजे करे हिन जी जान जेकी आहे सफ़ा मटिजंदी वेंदी। तंहिंजे करे उलमा चवनि पिया त हाणे इंसान खे छा थो थिए, हेठि बि रहे थो ऐं मथे चढ़े थो त इहा थी थिए, पर हुननि ॾिठो त इहा ऑक्सीजन जी कमी थी न तॾहिं इहो इंसान खे तकलीफ़ थियणु शुरू थी वई। पर हाणे इहा इन ज़ाहिर जी इन शइ जी असांजे नबी करीम जेको अणपढ़ियल हो उनखे कीअं ख़बर पई त हेठि ऑक्सीजन आहे, जेको मथे वञे थो उनखे ऑक्सीजन कान मिलंदी। हींअर इहा इन ॻाल्हि खे अंदाज़े में 100 साल या 200 साल वधि में छिके हिननि जी ख़बर पई, जेके हिननि जे उलमा आहिनि मुस्लमाननि जा या ग़ैर मुस्लिम जा, त इहो आहे जेके साइंसदान आहिनि। पर इन खां 1400 साल असांजे नबी करीम अणपढ़ियल नबी उल उम्मी उनखे कीअं ख़बर पई त जेको मथे वेंदो उनजो सीनो, अलाह ताला चए थो न मन युरिद अन युदिल्लहु यजअल सदरहु दय्यक़न हरजा कअन्नमा यसअदु फिस्समा। सीनो हुनजो सोढ़ो थींदो ॼण की को आसमान जे मथे बि थो वञे। साॻी ॻाल्हि जेके हींअर हिननि साइंसदान कई त जेको इंसानु जीअं मथे चढ़ंदो वेंदो त उनखे साह जी तकलीफ़ थींदी ऐं सीनो सोढ़ो वेकिरो थींदो वेंदो त ऑक्सीजन पूरी खणे पर हुनखे न मिलंदी। तंहिंजे करे पोइ हिन जो खून में ज़हर पइजी वेंदो ऐं काफ़ी माण्हू 16,000 ते बेहोश थी वेंदा ऐं के न 25,000 फुट ते। हिते हिन जी जेकी जान में ऑक्सीजन 25,000 ते जेके ठीकु ठाकु माण्हू ताक़त वारो हूंदो उहो उते हुननि जूं रॻूं जेके निड़ीअ जूं रॻूं ज़ाहिर थियूं थियनि ऐं उन जी जान में हींअर सफ़ा तब्दीली अची थी वञे ऐं हू ताक़त वारो न रहंदो ऐं उहो ॾिसनि था त उन जो सीनो साह जंहिंमहिल खणे थो तमामु ॾुखियो थो खणे ऐं वॾा वॾा साह थो खणे मसे ऐं जेके माण्हू उते रहनि था उन्हनि खे इहो को असरु कोन्हे, छो जो उन्हनि जो सीनो ठही वियो आहे, वेकिरो थी वियो आहे इन शइ जे लाइ। इहो बिल्कुलु जीअं क़ुर में लिखियलु आहे यसअदु फिस्समा। अलाह ताला क़ुर में जेको चए थो त जीअं ॼण की को आसमान ते मथे चढ़े थो ऐं मथे थो वञे दय्यक़न हरजन कअन्नमा यसअदु फिस्समा, जीअं जबल ते मथे चढ़िजे थो त इहा थी थिए। त इन्हनि ॾिठो त उलमा त इहो मथे जीअं इंसानु वेंदो त ऑक्सीजन घटि थींदी, इंसान खे जेके हेठि पूरी ऑक्सीजन जान खे मिलंदी उहा मथे नथी मिले। पोइ अलाह ताला उन टाइम में हिन जो सीनो जा हिन जा फिफड़ जेके आहिनि उहे वॾा थींदा वेंदा त छिके ऑक्सीजन वधीक करे साह खणे। तंहिंजे करे उन्हनि जेके काफ़िर जेके आहिनि उन्हनि मुस्लमान सां मिली मुस्लमान हुननि खे आयत पढ़ी ॿुधाई ऐं नबी जो कौल ॿुधायो त हिननि चयो त इहो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन टाइम में इन शइ जी कीअं ख़बर पियसि। अणपढ़ियल माण्हू ॿियो मके में रहण वारो या मदीने में, पर इहा फैसियोलॉजी शइ ॾाढी ॾुखी शइ आहे जेकी असांखे हींअर 14हीं सदी में हाणे ख़बर पई आहे त अणपढ़ियल माण्हू खे इहा कीअं ख़बर पई उन टाइम में।
तंहिंजे करे तव्हां दोस्तो ॾिसंदा हूंदव जेके जेके जहाज़नि में चढ़िया त जहाज़ जेॾीमहिल एयरपोर्ट में हूंदो आहे चुरण थोरो चुरपुर थींदी आहे त पोइ पहिरियां दरियूं दर बंदि करे ऐं पोइ अंदरि जेकी AC बंदि करे ऐं हवा छिकींदा आहिनि जहाज़ मां ॿाहिरि कढंदा आहिनि हवा छिके जेकी अंदरि हूंदी आहे उहा कढी छिके पोइ वरी पोइ थोरे देरि खां पोइ उहे छो जो वज़न पहिरियां छिकींदा आहिनि अंदरी हवा छो जो वज़न हूंदो आहे हवा में हवा छिके ॿाहिरि कढंदा आहिनि त जहाज़ हल्को थिए पोइ वरी एसियूं हलाईंदा आहिनि ऐं ऑक्सीजन छॾींदा आहिनि अंदरि ऑक्सीजन छॾंदा आहिनि छाजे लाइ त जहाज़ जेको आहे 30,000 फुटनि ते 35,000 फुटनि ते मथे थो उॾामे त माण्हू मरी न वञनि जे न इहो गैस जेको जेके सिलेंडर में अस्पताल में हूंदो आहे इहे बिल्कुलु हलाईंदा आहिनि जहाज़नि में त इंसान जेके उते जंहिंमें चवंदा आहिनि गाज़ल नित्रोजीन उहो जेके जिस्म इंसान जी ज़रूरत आहे या गाज़ल इहे जेको ऑक्सीजन ऐं नित्रोजीन इहे गाज़ात जेके इंसाननि खे खपनि थियूं पूरियूं साहु खणण जे लाइ उहे छॾींदा आहिनि जहाज़ में त जहाज़ मथे जंहिंमहिल एतिरे मथे उॾामे थो त टुप उहा ऑक्सीजन न आहे ऐं तव्हां ॾिसंदा हूंदो जेॾीमहिल जहाज़ मथे चढ़ंदो त इंसान जा कन बंदि थी वेंदा कननि ते ताड़ियूं चढ़ी वेंदियूं छाजे लाइ इन जे छो असीं हींअर पंहिंजी जाज़िबी आहे ज़मीन जा जंहिं ते रहूं था छिक आहे ज़मीन में जाज़िबी आहे उहा ख़तमु थी वई जाज़िबी आहे ऐं ऑक्सीजन ख़तमु थी वई हाणे असीं था मथे जेको साहु खणूं था इहे सिलेंडरनि जो जेको गैस अस्पतालनि में हूंदो आहे उहो ई असांखे मथे ॾियनि था हिते जे जहाज़ खे मथे का खिड़की फाटी पए या भॼी पए अलाह न करे त इहे माण्हू सभु मरी वेंदा छो उते उहो जेको गैस ऑक्सीजन निकिरी वेंदो ऐं इंसानु पोइ न सही सघंदो पोइ उते मथे ई मरी वेंदो इन जे करे ॾिसो न जहाज़नि में एसियूं बि ज़रूरु हलनि ऐं गैस बि एतिरो हले त ॾिसो न असांजे नबी करीम खे अनपढ़ माण्हू खे उन टाइम में 1400 साल इन शइ जी कीअं ख़बर पई त जेके काफ़िर मुल्हिद आहिनि जेके अलाह खे कोन मञींदा उहे ई जेके हिननि जो उलमा आहिनि इहे जिन क़ुर पढ़नि था ऐं क़ुर जो आयतूं ॾिसनि था ऐं पंहिंजो इल्मु जेको पढ़ी ॻोल्हे पोइ उहे ॾिसनि था त भाई हीअ क़ुर में त अॻे शइ न ख़बर आहे क़ुर में सभु शइ असां जेको पहुचूं जंहिं शइ ते पहुचूं था त लिखियलु आहे त हू मञनि था त हीअ कलाम अलाह जो हूंदो की इंसान जो मुश्किल थिए उहे कलमो पढ़नि था पर असांजा ॾिसो मुस्लमान जेके ॿाहिरि आहिनि उहे अञा क़ुर खे न मञनि था न पढ़नि था चवंदा हा क़ुर पाक आहे बसि रुॻो कसम खणण जे लाइ रखियो अथनि किसो आणियूं था त इहो ॾिसो न त हिकिड़ो माण्हू तमामु बेकार हूंदो हो नौजवान हूंदो हो माण्हू जीअं माण्हू खे तकलीफ़ूं ॾींदा आहिनि हिन हरकत शैतान करी उहो बीमार थियो पंहिंजी माउ खे चई त मां जेॾीमहिल मरी वञा त मूंखे हिन घर में किथे पासे में पूरे छॾिजांइ घर वॾो होॾे यानी घर वॾो हूंदो त हुनखे माण्हू चए छो मां माण्हू क़ब्रिस्तान में पूरे चई न मां माण्हुनि खे ज़िंदगी में जेके ओसे पासे पाड़े वारनि खे ॾाढो तंग कंदो हुउसि ॻाल्हाईंदो हुउसि त हाणे वञी क़ब्रिस्तान वारनि खे बि तंग कयां अलाह साईं मूंखे अलाए छा कंदो मां त ॾोही आहियां ॾाढो ऐं हुनखे इहो चई थो मुसरिफ़ नफ़्सी त दाई खदी अलल अर्द हुन चएसि मूंखे मिटीअ ते मुंहुं करे ऐं पोइ अलाह ॾे हथ मथे खणी मुंहिंजे लाइ माफ़ी घुरिजां पंहिंजे माउ खे चई त हुन राति ई गुज़ारे वियो उहो छोकिरो नौजवान जेको हो त हिन ईअं कयो हुनखे मोह जेको ज़मीन ते रखे ऐं अलाह खे घुराए अलाह साईं हीउ मुंहिंजो छोकिरो आहे हाणे तोॾे आयो आहे दुनिया में पंहिंजे पाड़े वारनि खे माण्हुनि खे ॾाढो तंग कंदो हो हाणे तोॾे अचे थो मां हिते ई पूरे थी छॾियांसि घर में त क़ब्रिस्तान में मोलनि माण्हुनि खे बि तंग न करे हुते हुन यानी हुते इहा दुआ घुरी त हिन पंहिंजे असांजे जीरान खे ॾाढो तंग कयो पर हाणे आख़िरत में अलाह ताला हिन खे माफ़ी ॾिजां हाणे मां हुई हुनजे पंहिंजे पुट जे लाइ ॾाढी सुठी दुआ घुरी त हिन घर में हिकिड़ो माण्हू आणे उन पासे घर में खोटाए हिन खे पूरे छॾियो ऐं पोइ वञी सुती त सुबुह खां जे टाइम खां थोरो ॾिठईं त हीउ ॾाढो ख़ुशि आहे ऐं पोयां बंगला अथसि ऐं हुनजे मुंहं में लिखियो पियो आहे त अब्दुन तरफ़ बिदंबिही फउतिक़ हीउ बाने पंहिंजो एतिराफ़ु कयो ॾोहनि जा त अलाह साईं हिन खे माफ़ु करे छॾियो त हिन माणस पुछियुसि बी पुट ॿुधा त तो छा थियो तोसां कीअं थियो कीअं इहा मंज़िलत तोखे मिली तो त ॾोही ऐं गुनाहगार आहे त चईंसि या उम्मल मां क़ुबत वक़फ़नि हक़ जेॾीमहिल मां मुंहिंजो साहु निकितो अलाह साईं पंहिंजे अॻियां मूंखे बीहारे ऐं चयो या अब्दी हजर कन्नास तोखे माण्हू जेके आहे तोखे छॾे ॾिननि माण्हुनि छो हनक़न अलैक
छो जो तूं ॾोह कंदे शराब पीअंदो हुजां कीअं त तूं ॾोह कंदे तोखे माण्हू छॾे विया ऐं अगलक़ुल अबवाब रहमा बैन यदैक मुंहिंजे रहमत जा दरवाज़ा तुंहिंजे मुंहं में बंदि करे छॾनि कअन अफ़वी ज़ाक़ अला सय्यातिक ॼण की मुंहिंजो आफ़ू ऐं मुंहिंजो जेको रहमत आहे पहुची नथी सघे तुंहिंजे ॾोहनि खे छा इन जे करे तोखे मुंहिंजे ॿारनि तोखे छॾे ॾिनो ऐं कान ख़ज़ाइनु मुल्की मुफ़्तक़िरा जा मुंहिंजा ख़ज़ाना जेके आहिनि खुटी पवंदा तुंहिंजे ॾोहनि जे करे इला हसनातिक फ़क़द रहमतु इफ़्तिक़ारिक व तदल्लुलक व तदर्रुअक चई जेके तो एतिराफ़ कयो त मां ॾोही आहियां मां गुनाहगार आहियां मरण खां अॻु में ऐं तौबा करी दिलि में इन जे करे मां तोखे इज़हाब फ़क़द ग़फ़रतु लक मां तोखे इहे चई तुंहिंजा जेके गुनाह माफ़ु करे छॾिया सो ॾिसो अल्लाह ताला केॾो न ग़फ़ूर रहीम आहे अल्लाह ताला इंसान उन ॾे रुॻो मोटे ऐं तौबा करे एतिराफ़ करे ज़रूरु न आहे माण्हुनि जे अॻियां मुलो थिए तौबा करे ॾाढी रखराए त पोइ उन जी क़बूल थींदी हिन ॾिस पंहिंजे मौत खां अॻु में पंहिंजो एतिराफ़ अलाह जे हथनि में कयो त ॾिसो अल्लाह ताला उनखे रहमत पंहिंजे में शामिलु करे छॾियो ऐं गुनाह माफ़ु करे छॾियो अल्लाह ताला असांखे तव्हांखे बि इहो अमल ॾिए जो तौबा कयूं इस्तिग़फ़ार पढ़ूं अलाह ॾे मोटूं इल्मु सिखूं इल्मु सेखारियूं हादा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद